सहाफ़ी नसरुल्लाह गरानी के कत्ल में इल्ज़ाम हेठ आयल PPM ने सरदार मीर खालिद अहमद खान लुंड, मीर शहबाज अहमद खान लुंड, मीर नूर मोहम्मद खान लुंड ATC कोर्ट मीरपुर माथेलो पहुता, जिते जज मोकल ते हुअण करे मीर खालिद अहमद खान लुंड पुटरन समेत फर्स्ट एडिशनल सेशन जज वटि अबूरी ज़मानत लाइ पेश थिया। फर्स्ट एडिशनल सेशन जज सहाफ़ी नसरुल्लाह गरानी जी अमड़ पेश न थियण ते जज 1 अगस्त जी तारीख़ ॾेई छॾी। उन मौके ते सरदार मीर खालिद अहमद खान लुंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी नसरुल्लाह गरानी असांजो बच्चो हुयो, असां शहीद जे क़त्ल में मुलविस न आहियूं। असांखे सियासत जे करे सहाफ़ी नसरुल्लाह गरानी जे क़त्ल जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। असां सहाफ़ी नसरुल्लाह गरानी जे वारसनि खे नियत पत ॾियण लाइ बि तयारु आहियूं। इन मौके ते हिक सवाल जे जवाब में सरदार मीर खालिद अहमद खान लुंड चयो त फरहाल टालपुर सां के बि इख़्तिलाफ़ न आहिनि, हू असांजी भेण आहे, असां बेगुनाह आहियूं, इंशाअल्लाह कोर्ट सगोरी खां इंसाफ़ मिलंदो। हुन PPM ने सरदार मीर खालिद अहमद खान लुंड सां गॾु MPA सरदार नादर खान लगारी, मीर नज़ीर अहमद खान लुंड, मीर इफ्तिखार खान लुंड, मीर असद अली खान लुंड ऐं ॿियनि केतिरनि ई क़ौमुनि जा माण्हू शरीक हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची